सिंध असेंबली जे इजलास में कारूंझर जी कटाई ऐं गैस जी बंदिश वारे मामले जो पड़ाड़ो थियो आहे। सिंध असेंबली जे इजलास में कारूंझर जी कटाई ऐं गैस जी बंदिश वारे मामले जो पड़ाड़ो थियो आहे। थरपारकर ऐं ग्रेनाइट जे ज़ख़ीरनि जे सर्वे कराई वई आहे। माइनर एंड मिनरल्स खाते जवाब में चवण आहे त मकामी माण्हुनि जे एहतजाज सां कारूंझर जी कटाई बंदि कई वञे। ब्रेक न्यूज़ कंदासीं। नाज़रीन, सिंध असेंबली जे इजलास में कारूंझर जी कटाई ऐं गैस जी बंदिश वारे मामले जो पड़ाड़ो थियो आहे, जॾहिं त थरपारकर में ग्रेनाइट जी ज़ख़ीरनि जे सर्वे कराई वई आहे। माइंस एंड मिनरल खाते जो जवाब में चवण आहे मकामी माण्हुनि जे एहतजाज सबबि कारूंझर जी कटाई बंदि कई वई आहे। ऐवान खे अहिड़ी आगाही ॾिनी वई, जॾहिं त वॾे वज़ीर मुराद अली शाह मकामी माण्हुनि जा ख़दशा ॿुधण लाइ कमेटी जोड़ी आहे। वज़ारती कमेटी मामले खे ॾिसी सिंध काबीना में रिपोर्ट जमा कराईंदी। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठि थियो। उन इजलास में माइंस एंड मिनरल खाते बाबति सवाल जवाब थिया। उन इजलास में सवालनि जा जवाब ॾींदे माइंस एंड मिनरल खाते जे सूबाई वज़ीर शबीर बिजारानी जो चवणो हो त थरपारकर नंगर पारकर में जेके आहिनि ग्रेनाइट जे ज़ख़ीरनि जो सर्वे करायो वियो आहे। 26 अरब टन जो ज़ख़ीरो जेको आहे उहो मौजूदु आहे। दुनिया जो सभ खां बहितरीन जेके आहिनि उहे ज़ख़ीरा नंगर पारकर में मौजूदु आहे। पर मक़ामी माण्हुनि जे एहतजाज सबबि उते जेका आहे खोटराई बंदि कराई वई आहे। मज़हबी तारीख़ी हंध जेके आहिनि उते नंगर पारकर में मौजूदु आहिनि। वॾे सूबाई वज़ीर जो चवणो हो त वॾे वज़ीर मुराद अली शाह इहे ख़दशा ॿुधण जे लाइ वज़ारती कमेटी ठाही वई आहे। इन मामले खे ॾिसी करे सिंध काबीना में जेका उहा रिपोर्ट जमा कराई वेंदी। उन दौरान स्पीकर आगा सिराज दुरानी ॿुधायो त कारूंझर तमामु बहितरीन इलाइक़ो आहे। ओॾा सूबाई वज़ीर ॾांहुं मुखातिब थींदे आगा सिराज दुरानी जो चवणो हो त अवां खुरम शेर ज़मान ऐं फिरदौस शमीम खे वठी वञो ऐं बरसातनि खां पोइ इहो इलाइक़ो जेको आहे उहो बहितरीन बणिजी वेंदो आहे। उन्हनि खे अमी घुमाए अचो। जो चवणो हो त जिते खोटराई जेका आहिनि उहा न थियणु घुरिजे उते उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे रिज़र्व आहिनि। उनजो चवणो हो त कारूंझर में वाइल्ड लाइफ जे शिकार ते पाबंदी आहे। असां को बि जेका आहिनि उते नुक़सान न कंदासीं। कारूंझर जो जेको मेन जबल आहे उहो सॼो रिज़र्व कंदासीं। काफ़ी अरसे खां जेका उहा सर्वे कई हुई। हाणे उते कारूंझर ते का बि जेका उहा कटाई न थी रही आहे। इन सिंध असेंबली जे इजलास दौरान जेका बिजली जी लोड शेडिंग वारे मामले ते बि जेको आहे उहो ॻाल्हायो वियो। सिंध असेंबली जे मेंबर अब्दुल रशीद इहो जेको आहे उहो एतिराज़ वारे नुक़्ते ते ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु जेका आहे उहो सर्दी जी मौसम अची वई आहे। 14 जेके आहिनि कलाक जेको आहे उहो लोड शेडिंग जी बिजली जी जेका लोड शेडिंग आहे। इन दौरान उनखां अलावा सूबाई सेफ्टी एंड पुलिस कंप्लेन कमीशन दौरान बि जेको आहे उन इन मामले ते ॻाल्हायो वियो। इजलास में MQM जी मेंबर राना अंसार चयो त MQM जो इन पब्लिक सेफ्टी कमीशन में मेंबर शामिल कयो वञे। मुकेश कुमार चावला जो चवणो सेफ्टी कमीशन में अपोजिशन जा मेंबर मौजूदु आहिनि। अव्हां खे उहो चयो हुयो पर हाणे अव्हां दरख़्वास्त ॾियो। उन ते जेको आहे असीं ॾिसंदासीं। जीअं त PTI जे मेंबर अली अज़ीज़ सेफ्टी कमीशन वॾे अरसे खां जेका उहा गैर फ़ाल आहे। मां बि उन मेंबर आहियां उनजो। पर महिरबानी करे इजलास घुरायो वञे जीअं आवाम जा जेके मसइला हल थियनि। उन दौरान सिंध असेंबली जे मेंबर ऐं PP जे MPA उन सख़्तु तनक़ीद कंदे PTI खे निशानो बणायो। चयो त ही जेके कम न आहिनि कंदा, रुगो घड़ी चोरी कंदा आहिनि। ही मीटिंग में ऐं न आहिनि ईंदा। असां जेके आवाम जी नुमाइंदगी कंदा आहियूं। ही रोज़ चवंदा आहिनि त असेंबली टोड़ींदासीं, पर असेंबली सीरियस मामलनि लाइ हूंदी आहे। हिननि खे गोगी जी डिफेंस खां अलावा कुझु बि जेको आहे नथो अचे। इजलास दौरान जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस कयो वियो ऐं जुमे जी 2:30 वॻे ताईं इहो इजलास मुलतवी कयो वियो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी सगीर चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।